नाज़रीन, धरती टीवी न्यूज़ में भली कार आहियां मारवी तहीम सबका पहिरीं शामिल कंदासीं हेडलाइंस। सिंध के गवर्नर इमरान इस्माइल जो रवैयो सियासी न है। गवर्नर बिल ते सही करे हा तो बिल ॿीहर असेंबली में पेश करण की जरूरत ही न पवे हा। समूरन धुरन सां सलाह मशवरे बाद असेंबली में आंदल मसवदे ते एतराज़ समझ खां ॿाहिरि आहे। गढ़ी खुदा बख्श भुट्टो में शहीदनि जी मज़ारनि ते हासी भरण बाद मीडिया सां ॻाल्हाईंदे वॾे वज़ीर मादरी शाह चयो त तजवीज़नि ते अमल करण बावजूद अपोज़िशन वारनि असेंबली में हरू भरू हंगामो कयो। के समझ में नथो अचे त गैर सियासी रवैयो रखंदड़ तहरीक इंसाफ ऐं एमके माया चाहिनि छा था। तब्दीली सरकार पारां सिंध ऐं सिंधियुनि सां तासुब जो खुलियल इज़हार। वफ़ाक़ी वज़ीर असद उमर चयो आहे त सिंध बल्दियाती तरमीम बिल कंहिं ख़ासि पार्टी जो मसइलो न आहे। सूबाई सरकार के कराची में रहंदड़ माण्हुनि खे अहमियत ॾियणी पवंदी। मकानी इदारनि जो निज़ाम मुकमल तौर बाख्तियार हुजणु घुरिजे। आवाम के बाख्तियार बणाइण ताईं मसला हल नथा थी सघनि। वज़ीर आज़म इमरान खान गवादर में हलंदड़ मुहाड़नि जे एहतजाज जो नोटिस वठी छॾियो। ट्विटर ते जारी कयल बयान में कप्तान चयो त ट्रॉलर ज़रिए गैर कानूनी तरीक़े सां मच्छी मारींदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई कई पई वञे। ॾींहं राति महिनत कंदड़ मुहाड़नि जा जाइज़ मसला हल करण लाइ हू बलूचिस्तान जे वॾे वज़ीर सां बि ॻाल्हाईंदो। बेइज्जती की आदत पड़ जाए, जिनमें ना कोई शर्म हो ना कोई हया हो, जिनको पाकिस्तान की आवाम की कोई फिक्र ना हो कि आज पाकिस्तान की आवाम आटा, चीनी, बिजली, गैस, दवाई, अपने वालिदैन को अस्पताल दवाई के पैसे नहीं, बच्चों की स्कूल की फीस के पैसे नहीं, घरों के किराए के पैसे नहीं, माशी तबाही की ये सूरत हाल है कि आज 180 रुपए के ऊपर डॉलर पे पहुंच चुका है। लेकिन FIA को किस काम लगाया हुआ कि शहबाज शरीफ को जेल में 1.25 साल हो गया कि FIA चलान नहीं जमा करा सकी कि जी इतनी बड़ी मनी लॉन्ड्रिंग हो गई। FIA तहकीकात कर रही है और बड़े अकाउंट से पैसे, वही गुफ्तगू, वही इल्जामात, वही सियासी इंतकाम जो बशीर मेमन से लेना चाहते। नून लीग पारां हिकु भेरो ॿीहर तब्दीली सरकार ऐं वज़ीर आज़म इमरान खान ते छिती तनक़ीद। मरियम रज़क़ जो चवणु आहे त हुकूमत ऐं नेब जो गठजोड़ सॼी दुनिया में वाइबो थी चुको आहे। ने मुखालिफ़ धुर चई कि भगवान ते हींअर ताईं करप्शन जो 1 रुपयो बि साबित नाहे करे सघी। इमरान खान पाण नेब चेयरमैन बणिजी वञे तॾहिं बि साबित नथो करे सघे। साज़िश करे इलेक्शन लाइ EVM सिस्टम वांदो पियो आहे। मुल्क ते मणियन बुलेट खां सवाइ साढनि 3 वरियनि में कुझु बि नाहे कयो। वज़ीर आज़म जी इंस्पेक्शन कमीशन जे 2 मेंबरनि जो कॉन्ट्रैक्ट ख़त्म थियण करे पेंडोरा पेपर्स जी जांच मुतासिर थियण जो ख़दशो। अबू आकिब ऐं डॉक्टर MA कमाल जो कॉन्ट्रैक्ट अॼु पूरो थी वियो। मामले जी जांच चार्टर्ड अकाउंटेंट बदिरां UAP जे अॻूणे VC खे मिलण करे जांच मुतासिर थियण जो ख़दशो वधी वियो। इंस्पेक्शन कमीशन जे चेयरमैन मेंबरनि जो कॉन्ट्रैक्ट वधाइण लाइ समूरी वज़ीर आज़म ॾांहुं माणे छॾी। पीपल्स पार्टी जो चेयरमैन अॼु बिलावल हाउस लाहौर में जयालनि सां मुलाक़ातूं कंदो। पंजाब जा तनज़ीमी उहिदेदार बिलावल भुट्टो ज़रदारी खे पार्टी जी तनज़ीम साज़ी ऐं मकानी चूंडनि जे तयारियुनि जे हवाले सां आगाही ॾींदा। मुलाक़ातनि में राजा परवेज़ अशरफ, सईद हसन मुर्तज़ा, शहज़ाद चीमा ऐं फैसल मीर समेत ॿिया अॻवान मौजूदु हूंदा। कोरोना वायरस मुल्क में वधीक 7 ॼणनि खां हयातूं कसे वरितियूं। फौतुनि जो मजमू 28,838 थी वियो। मुख़्तलिफ़ इलाइक़नि में 288 नवां केस रिपोर्ट। NCOC जो चवणु आहे त गुज़िरियल 24 कलाकनि दौरान हाकारी कोरोना केसनि जी शरह ॿुड़ी रही। बलोचिस्तान जी सरकारी अस्पतालनि में यंग डॉक्टर्स जी हड़ताल जो 14 ॾींहं OPDs इंडोर सर्विस ऐं कोरोना वैक्सीनेशन मुहिम जो बाइकॉट। मरीज़ ऐं संदन वार सख़्त परेशान। सरकार खां नोटिस वठण जो मुतालबो।
वालरल कश्मीर में वादी फौज चोचल में रियासती दहशतगर्दी जारी। पुलवामा जिले के वारागाम में ऑपरेशन करे वधीक कश्मीरी नौजवान के शहीद थे वियो। काबिज इंतजामिया पारां इलाके में इंटरनेट सर्विस बि मुअत्तल। सेवन में SHO जी साथियुनि सां गॾिजी नौजवान सां वधफेली। मुतासिर नौजवान जे वासन ऐं शहरनि जे पहुचण ते SHO पीर अल्लाह बचाए पारां फरार थियण जी कोशिश। वीडियो सोशल मीडिया ते वायरल थियण बाद मामले जो केस दाख़िल। सेवन थाणे जे SHO समेत 3 ॼणा नामज़द। पुलिस कार्रवाई करे हिकु जवाबदार अब्बास टालपुर खे गिरफ़्तार करे वरितो। मुतासिर नौजवान जो चवणु आहे त SHO खे मौतमार धमकी पियो ॾे। तहफ़ुज़ ॾेई साड़नि इंसाफ़ कयो वञे। डिगरी में सुनहरी स्टार बरते सप्ताह को कार के टक्कर जिडोवासी नौजवान फौत। औरतन समेत 5 ॼणा ज़ख़्मी। सकरन वेझो ड्राइवर खे निंड अचण सबब टैंकर रेड शाग में किरी पियो। 35 वरी जो खलील अहमद हयाती विञाए वेठो। हिकु ॼणो ज़ख़्मी। चंबर लग ट्रैक्टर ट्राली जो टक्कर लॻण सबब ट्रक ड्राइवर शिवाजी फौत। सोढ़ी आलमी उर्दू कॉन्फ्रेंस कराची आर्ट्स काउंसिल में जारी। आख़िरी दिहाड़े ते 17 सेशन थींदा। सिंधी ऐं पश्तो अदब जे समाज जा 75 साल जे उन्मान हेठि ख़ासि वेद थींदी। पाकिस्तान जी मौशियत जा 75 साल ऐं 2 मौसमनि ते बि सेशन रथियल। पाकिस्तान ऐं वेस्ट इंडीज़ विच में T20 सीरीज़ मैच सुभाणे कराची में खेॾी वेंदी। क़ौमी टीम जे कप्तान बाबर आज़म चयो आहे त वेस्ट इंडीज़ जा कुझु रांदीगर नाहिन आया। उन बावजूद हू महिमान टीम खे आसान हदफ़ नथा सम्झनि। कप्तान जी हैसियत में हू रांदीगरनि जी हौसला अफ़ज़ाई कंदो रहंदो। बोल बुलेंदे यारी तोड़न भैंदे साकू शौक दिल को जीतने दा असां यार दे जित मनाइंदे तक मिड सोना मुल्तान आ गया। PSL 7 में कहिड़ा नवां क्रिकेटर एक्शन में नज़र ईंदा। अॼु लाहौर में थींदड़ ड्राफ्टिंग दौरान फ़ैसिलो थी वेंदो। दुनिया जा 300 खां वधीक नाले वारा क्रिकेटर पाकिस्तान सुपर लीग खेॾण लाइ आथा। ऐं यूरोपी मुल्क यूक्रेन ते हमले जूं तयारियूं बि सरहदी इलाइक़े 1 लख खां वधीक फ़ौजी मुक़ररु करे छॾिया। जंगी जहाज़नि हेलीकॉप्टरनि जी जेपिल में वार। यूरोपी यूनियन ख़बरदार कयो आहे त यूक्रेन ते हमलो कयो पियो त इहा जंग रुॻो हिकु मुल्क ताईं महदूद न रहंदी। अमेरिका जी बि रूस खे धमकी। सदर जो बाइडन जो चवणु आहे त यूक्रेन मथां हमले ते अमेरिका ख़ामोश न रहंदो।